खबर शामिल की पिया टालपुर बदाम रिपोर्ट अब्दुल रशीद गोपांग जी तालको नारो जे ॻोठ तजल में पंहिंजे पाण खे साफ़ी सॾाईंदड़ नाले मंठार साइतो पंहिंजा साथी साण करे गरीब मिस्किन नाले ऐं गोस बख़्श साइतो जे घरनि में घिड़ी घर धणियुनि खे रतो रत करे घरनि ते कब्ज़ो करे वरितो जंहिंमें मासूम ॿार ऐं औरतूं ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि जंहिंखे सिविल अस्पताल चूंडको मां तिबी इमदाद ॾेई खैरपुर अस्पताल रेफर कयो वियो। घर धणियुनि न्यू महिराण न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार नाले मंठार साइतो यूसी तजल जो सरकारी मुलाज़िम आहे। ॿी तरफ़ साफ़त जे नाले ते असां ग़रीबनि खे ब्लैकमेल करे प्लाट ते कब्ज़ा करे थो। मुतासिर धुर घुर कई आहे त DC खैरपुर SSP खैरपुर ऐं ॿिया आला अमलदार इंक्वायरी कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक मुतासिर धुर न्यू महिराण न्यूज़ सां पंहिंजा दर्द कथा ॿुधाईंदे चयो त बचड़ा ही ॾिसो हाणे 8 भाती आहिनि हिकिड़ो बि मुंहिंजो बचड़ो कोन्हे बचड़ा समेत बीठो आहे हे सभु ॾिसो त हे मासूम मुंहिंजा जेके मूंखां सियाणो आहिनि आधी राति जो क़ुर शरीफ़ मुंहिंजी घरवारी खणी वई आहे उन्हीअ ते बि न मुड़िया आहिनि घरनि में अची कुट मार कई अथनि असां तहफ़ुज़ घुरूं अपील थो कयां त असां शराब माण्हू ऐं अमुन पसंद माण्हू आहियूं ही शरारतनि माण्हुनि जो असांजी जान आज़ाद ऐं कोलो पटायो वञे हुननि खे कानून जे कटहरे में आंदो वञे महिरबानी वरी महिरबानी साईं पुराने मुहाबे झेड़ो न कयो झेड़ो त उन को गार ॾेई भॻवान मुंहिंजे बच्चनि खे मुंहिंजे ॾेर खे मुंहिंजे भाइटे खे कुटियो अथनि घर संतो असीं घर में जी वेठा आहियूं असांजे पुराने मुहाबे न झेड़ो कयो टरी वञो ज़ोरी अची धक हयां अथनि डंडा हयां अथनि मुंहिंजो मथो फाड़ियो अथनि रत निकितो पियो दिमाग़ ॾिसो था झेड़े में केर केर हुया झेड़े मुंहिंजे ख़ल्क ई नाला मूंखे अचनि ई कंदा की एतिरी अंदाज़ा ई कोन हो सचल वारा हा सुञात मंठार गुला नबी ॿियो पिनवार आहे घणे राज हो दादलो हो मजनू घणी ख़ल्क ही हाणे ॿिया मौजूद हा ॿिया सुंदाई बिछी वई अची असां त के ॾिस सुञाण पिया के न घणी ख़ल्क हिन माईअ खे क़ुरान हंजम या मथे में डंडा क़ुरान हंजम जलियो या मथे में डंडा पिया जहिड़ो न कयो क़ुरान हथ मां ठका अची कुहाड़ी आले डंडो हो अने छा हो मुंहिंजो दिमाग़ ॾारे आहे तंहिंखां पोइ असांजा बच्चा धकाया अथनि मारियोसीं कुटियो अथनि धकाया अथनि हरो भरो किला कढी मुंहिंजे पुट खे कुटियो अथनि मुंहिंजे मुड़ुस खे कुटियो अथनि मुंहिंजे भाइटनि खे किला कढी बकरियुनि जा असां पंहिंजी बकरियुनि जा किला पिया हयां उहे कढी असांखे कुटियो अथनि मुंहिंजे कुंवारी खे धकाया अथनि मां छा असां मदद कई वञे